अस्सलामुअलैकुम नाज़रीन, वास न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस। दुनिया में कोरोना वायरस सबब फौत थियल माण्हुनि जो अंग 13,64,000 खां वधी वियो। 5,72,00,000 खां वधीक माण्हू मुतासिर। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 6 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग वधी 7,561 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,738 केस ज़ाहिर। वबा सचलनि जो अंग 3,68,665 थी वियो। डोनाल्ड ट्रंप सदारती इख्तियार इस्तेमाल कंदे जॉर्जिया ऐं मिशिगन समेत मुख़्तलिफ़ रियासतुनि में चूंड नतीजो विझण लाइ ट्रंप जो रिपब्लिकन ते दबाव। जॉर्जिया में हथनि सां कास्ट वोटनि जी ॻणप में जो बाइडन खे सरसरी हासिल। जो बाइडन चूंड अमल ते सदर ट्रंप जी तनक़ीद खे गैर ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। तहरीक लबैक पाकिस्तान जो सरबराह खादिम हुसैन रिजवी लालाणो करे वियो। खादिम हुसैन रिजवी कुछ अरसे खां बीमार हो। खादिम हुसैन रिजवी जो मर्द लाहौर जी शेख ज़ैद अस्पताल खां संदसि रिहाइशगाह ते पहुचायो वियो। संदसि तदफ़ीन अॼु कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, अॻवान मौलाना फज़ल रहमान, वफ़ाक़ी वज़ीर पीर नूरुल हक़ क़ादरी, मौलाना ताहिर अशरफी ऐं ॿियनि सियासी मज़हबी अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार। 22 नवंबर ते थींदड़ पीडीएम जो पेशावर वारो जलसो रोकाइण लाइ हुकूमत जूं कोशिशूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चवे थो पीडीएम खे असेम्बली जे स्पीकर खे पार्लियामेंट जी कोरोना कमेटी जो इजलास सॾाइण जी गुज़ारिश कई वई आहे। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया पारां 6 दिसंबर ते ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध में सक़ाफ़ती तक़रीबूं, क़ौमी गीतनि ते झूमरियूं, सुघड़ कचहरियूं अज़ीम सक़ाफ़त खे भेटा पेश कई थी वञे।